अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ विरणाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, जॾहिं आवाम जे अहजनि खे लिकायो वञे थो ऐं जॾहिं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध समेत दुनिया जे मसलूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफॉर्म तां आवाम जो आवाज़ जग जहान ताईं पहुचायूं था। हिन इदारे खे असीं पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ हिन इदारे खे अवां जे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो दर्द सीने में रखंदड़ कुझु साञाहवंदा हिन इदारे सां सहकार कंदा रहनि था। असांखे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं माली सहकार वसीले भरजला बणजणु चाहियो था त असां सां ईमेल वसीले राब्तो कयो। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com या वरी रेडियो जे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ते या फ़ोन नंबर वसीले असां सां राब्तो करियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधंदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जे किताब सिंध ॻाल्हाए थी मां चूंड वर्क अवां जे समातनि जी नज़र करियूं था। साईं GM सैयद जे किताब सिंध ॻाल्हाए थी मां चूंड वर्क पेश करे रहियो आहे। जदीद सिंधी साफ़ जो बानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण साईं इमदाद ओढो। साईं GM सैयद पंहिंजे किताब सिंध ॻाल्हाए थी में लिखे थो त सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ लियाकत अली ख़ान 6 जनवरी 1948 ते कराची जे सिंधी हिंदुनि जे घरनि ऐं इज़तुनि ते हमला कराया। मुखिया हिंदू ख़ानदाननि जे घरनि मां माल लुटे हाई कोर्ट कराचीअ जे अहाते में जमा कयो वियो। इन फुरमार में पनाहगीर ऑफिसरनि ऐं क्लार्कनि वॾो हिसो वरितो। इन लुटमार ऐं फसादनि जो मक़सदु इहो हो त हिंदू डिॼी हिंदुस्तान लॾे वञनि ऐं संदनि जायुनि, वापार, मिल्कियतुनि, जाइदादनि, स्कूलनि ऐं तालीमी मर्कज़नि ते पनाहगीर क़ाबिज़ थी वञनि। फसादनि जे नतीजे में कराची ऐं ॿियनि शहरनि मां सिंधी हिंदुनि जो वॾो तादाद अंदाज़न 13 लख लॾे भारत हलियो वियो ऐं मोट में 20 लखनि खां मथे भारतीय मुस्लमान पनाहगीर अची पहुता। हिंदुनि जी फुरलुट ऐं उन्हनि फसादुनि में जिन पाकिस्तान सेक्रेटरीट जे मुहाजिर मुलाज़िमनि हिसो वरितो हो, तिन खे नवाबज़ादे लियाकत अली ख़ान आज़ाद कराइण जी हर मुमकिन कोशिश कई। सिंध जे वज़ीर आला खोड़े सख़्त कदम खणी उन्हनि मुलाज़िमनि खे आज़ाद कराइण खां इनकार कयो त लियाकत अली ख़ान सख़्त नाराज़ थी पियो ऐं अॻिते हली नतीजा अयूब खोड़े खे भोगणा पिया। हिन खां सवाइ पाकिस्तान जे ॿियनि सूबनि हिंदुस्तान खां वधीक ईंदड़ मुहाजिरनि खे वठण खां इनकार कयो। तॾहिं लियाकत अली ख़ान जे इशारे ते मुहाजिरनि जो समुंड, वाघा ऐं खोखरा पार वारनि रस्तनि खां अचणु जारी रहियो। अहिड़ी तरह सां कराचीअ खे मुकमिल तरह सां पनाहगीर बैठक बनायो वियो। तालीमी ऐं लसानी नुक़सान। साईं GM सैयद लिखे थो त कराचीअ खे सिंध खां अलॻि करण सां सिंधी ज़बान जे सवें स्कूलनि खे बंदि कयो वियो। सिंधी हिंदुनि जे स्कूलनि ते कब्ज़ो करे उन्हनि में उर्दू लागू कई वई। कराची यूनिवर्सिटी मां सिंधी ज़बान खे ख़ारिज कयो वियो। रेडे, अंजुमन तरक़ी उर्दू ऐं प्रेस ऐं नशर व अशात जे ज़रियनि वसीले सिंधी ज़बान ऐं तालीम खे नज़रअंदाज करे उर्दू ज़बान ऐं तालीम खे ज़ोर वठाइण जी कोशिश कई वई। इन जी सूरतहाल खे ॾिसी जॾहिं मुस्लिम लीग जे सदर सैयद अली अकबर शाह जी सरबराही में हिकु वफ़द नवाबज़ादे लियाकत अली ख़ान सां मुलाक़ात करे सिंधी ज़बान ऐं कल्चर तरफ़ ध्यानु छिकायो त उन्हनि खे चयाईं त सिंधियुनि जी तालीम ऐं कल्चर गॾु हकलण ऐं उठ काइण आहे। इन जी कहिड़ी हिफ़ाज़त थी सघे थी? इन तरीक़े सां हिननि कराचीअ खे मुकमिल तरह सिंध खां तहज़ीबी, लसानी ऐं माली तरह अलॻि इलाइक़ो या पनाहगीरनि लाइ बफर ज़ोन ठाहिण जी कोशिश कई। इहो पहिरों तोहफ़ो हुयो
जेको इस्लाम जे नाले में हासिल कयल मुल्क ऐं उन जे सरबराहनि हिन मादरे वतन सिंध ऐं सिंधी क़ौम खे ॾिनो। उठ तॾहिं थिए रुठा जॾहिं ॿोरा थे सिबिया, पर असां जेकी सिंध सां वफ़ादारीअ जो अज़ली अहद करे चुका हुआसूं, कराची खां दस्तबरदार थियणु मुमकिन ई कोन हुयो। साईं जीएम सैद वधीक लिखे थो त सिंध जी तारीख़ में असां ऐं असांजी क़ौम बारहा शिकस्तूं खाधियूं आहिनि कि कामयाबियूं पिणु माणियूं आहिनि। शिकस्त खाई असां कॾहिं बि पंहिंजी धरतीअ जे हिकु इंच तां बि ख़ुशीअ सां दस्तबरदारी क़बूल नाहे कई। हर शिकस्त खां पोइ असां विञायल वकार ऐं वतन खे वरी हासिल करण लाइ अॻिते खां बि वधीक वॾी हिमत ऐं हौसले सां जदोजहद पे कई आहे। हर शिकस्त असांखे नओं हौसलो पे ॾिनो आहे ऐं नयूं हिमतूं पैदा कयूं आहिनि। कराचीअ जो फुरिजी वञणु बज़ाहिर असांजी शिकस्त ई हुई, पर इन शिकस्त ख़िलाफ़ मूं वसहार आवाज़ ऐं एहतजाज बुलंद कयो, लेकिन उन वक़्तु ख़ातिर ख़्वाह नतीजो कोन निकितो। लेकिन अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मुझां यादगार रिकॉर्डिंग अवां जे समातन जी नज़र करियूं था। जी हा, नामियारे शाइर जुमन दरबदर जी शाइरी संदसि आवाज़ में। मोहम्मद जुमन दरबदर, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि जुमन दरबदर। करे सिंध जो जेको सौदो असांजे कुड़म मां नाहे, करे सिंध जो जेको सौदो असांजे कुड़म मां नाहे, सफ़ा कर आ उहो खोदो असांजे कुड़म मां नाहे, सफ़ा कर आ उहो खोदो असांजे कुड़म मां नाहे। आहे भारी हणे ॼाड़ी पराईअ तॾटी करते, आहे भारी हणे ॼाड़ी पराईअ तॾटी करते, उहो बहुड़ो कुतो पछते, उहो बहुड़ो कुतो पछते विढ़े तो सीधसी करते, उहो बेकार बेहूदो असांजे कुड़म मां नाहे, उहो बेकार बेहूदो असांजे कुड़म मां नाहे। द्वारे हथ धारनि जा सदाए सिंध जो हीरो, द्वारे हथ धारनि जा सदाए सिंध जो हीरो, चने सरजीअ पुरीअ मां न आहे सिंध जो हीरो, न दरिया खान आदो दो असांजे कुड़म मां नाहे, न दरिया खान आदो दो असांजे कुड़म मां नाहे। हसब ऐं नसब में हू हरामी ॿार बि आहे, हसब ऐं नसब में हू हरामी ॿार बि आहे, उहो क़ौम ला तारीख़ी वॾी गार बि आहे, उहो क़ौम ला तारीख़ी वॾी गार बि आहे। यज़ीदी लानती शोधो असांजे कुड़म मां नाहे, यज़ीदी लानती शोधो असांजे कुड़म मां नाहे। वॾनि मालनि में वेही जो मटाए रोज़ थो चहिरा, वॾनि मालनि में सांझे जीअं मटाए रोज़ थो चहिरा, कुर्सीअ ख़ातिर कूड़ी दावा ओ पुलिस जा मथस पारा, थियल पे वंदो आ पोतो असांजे कुड़म मां नाहे, थियल पे वंदो आ पोतो असांजे कुड़म मां नाहे। वॾेरो नस्ल जो वेरी
आहे कर लूत खे ढेरी भलाई कान का पुॼंदी तजी अख आसदा मेरी गंदीअ वल जो गरल गोदो असांजे कुड़म मां आहे गंदीअ वल जो गरल गोदो असांजे कुड़म मां आहे करे सिंध जो जेको सौदो असांजे कुड़म मां आहे सफ़ा कर आ उहो खोदो असांजे कुड़म मां आहे अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन